अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू बाबा हला मौज़ू कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उल्फत ऐं पंहिंचाब जो अहसासु आहे उन जी ॿी ॻाल्हि आहे। पुरलुत्फ़ ख़ुशगवार अहसास जो उन जो तरफ़ां गुलदस्तो मिलणु उन जी ॿी ॻाल्हि आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उल्फत ऐं पंहिंजाप जो अहसासु आहे उन जी ॿी ॻाल्हि आहे। पर पुरलुत्फ़ ख़ुशगवार अहसास जो उन जे तरफ़ां गुलदस्तो मिलणु उन जी ॿी ॻाल्हि आहे। ज़रूरत उन जी घणी महसूसु थींदी आहे। ज़रूरत उन जी घणी महसूसु थींदी आहे। दिली कल्बी उल्फत में चाह उन जी ॿी ॻाल्हि आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उल्फत ऐं पंहिंजाप जो अहसासु आहे उन जी ॿी ॻाल्हि आहे। पुरलुत्फ़ ख़ुशगवार अहसास जो उन जे तरफ़ां गुलदस्तो मिलणु उन जी ॿी ॻाल्हि आहे। उन जी मौजूदगीअ में ॼण ख़ुशियूं मुंहिंजे आस पास झूमंदियूं रहंदियूं आहिनि। उन जे मौजूदगीअ में ॼण ख़ुशियूं मुंहिंजे आस पास झूमंदियूं रहंदियूं आहिनि। इज़त ऐं एहतराम जो ख़्यालु रखणु उन जी ॿी ॻाल्हि आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उल्फत ऐं पंहिंजाप जो अहसासु आहे उन जी ॿी ॻाल्हि आहे। पुरलुत्फ़ ख़ुशगवार अहसास जो उन जे तरफ़ां गुलदस्तो मिलणु उन जी ॿी ॻाल्हि आहे। जेके माण्हू हक़ीक़तनि खे क़बूल कंदा आहिनि उन्हनि खे हमदर्दीअ जी ज़रूरत कोन पवंदी आहे। जेके माण्हू हक़ीक़तनि खे क़बूल कंदा आहिनि उन्हनि खे हमदर्दीअ जी ज़रूरत कोन पवंदी आहे। नाज़ अंदाज़ ॿियूं अहिड़ियूं ख़ूबियूं उन जी ॿी ॻाल्हि आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उल्फत ऐं पंहिंजाप जो अहसासु आहे उन जी ॿी ॻाल्हि आहे। पुरलुत्फ़ ख़ुशगवार अहसास जो उन जे तरफ़ां गुलदस्तो मिलणु उन जी ॿी ॻाल्हि आहे। मुस्कुराहट दर्द खे शिकस्त ऐं चहिरे जी रौनक हूंदी आहे। मुस्कुराहट दर्द खे शिकस्त ऐं चहिरे जी रौनक हूंदी आहे। इख़लास इख़लाक़ नरम लहजो उन जो ॿी ॻाल्हि आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उन जी उल्फत ऐं पंहिंजाप जो अहसासु आहे उन जी ॿी ॻाल्हि आहे। पुरलुत्फ़ ख़ुशगवार अहसास जो उन जे तरफ़ां गुलदस्तो मिलणु उन जी ॿी ॻाल्हि आहे। तहलक खे मज़ीद तक़वियत ॾे इहो तहलक दरअसल पुरख़ुलूस। तहलक खे मज़ीद तक़वियत ॾे इहो तहलक दरअसल पुरख़ुलूस। अहसासु ई ॼण परखण जी कसौटी उन जी ॿी ॻाल्हि आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, उल्फत ऐं पंहिंजाप जो अहसासु आहे उन जी ॿी ॻाल्हि आहे। पुरलुत्फ़ ख़ुशगवार अहसास जो उन जे तरफ़ां गुलदस्तो मिलणु उन जी ॿी ॻाल्हि आहे।